नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो शहर में गुज़िरियल 2 ॾींहंनि खां पाणी जी बंदिश ख़िलाफ़ खिपरो जे शहरनि खिपरो जे शहीद चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते हिननि इंतिज़ामिया जे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई है। अॻुवाण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो है त पाणी बंदि करे शहरनि खे पाणी जे लाइ परेशान कयो पियो वञे। हिननि आला इख़्तियारनि सां मुतालबो कयो है त खिपरे जे शहरनि जो पाणी बहाल कयो वञे, ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो। उन्होंने पानी अचे तो बाक़ी असारी कॉलोनी में मन टिनी पासे पानी नथो अचे तो बाहर वीचारा केड़ा वाटर का पानी भरन शाग था भरन केड़ा वजन हिनन वडन माण्हुनि खे कंहिंखे का तकलीफ़ थे उहे लिकड़ी पे अचन। अॼु असांजी टोटल आवाम सॼे पाड़े वारा सभु लिखता आहिनि पर असांजे हिते हींअर तक़रीबन जहिड़ो कलाक थियण वारो हिते बीठा आहियूं चौक ते। केर शहर जो चङो मुड़ुसु कोन आयो पुछा करण लाइ बाबा आवाज़ छो बीठा आहियो, कहिड़ी तकलीफ़ आहे, तव्हां सां कहिड़ो ज़ुल्म थियो आहे। असांजे ॿारनि बचनि सां न अहिड़ी गर्मी में न तड़ करण लाइ पाणी आहे न को मानी पचाइण लाइ पाणी आहे, का शइ कोन्हे, ॿार रुलंदा पाणी लाइ। उतना पानी छोड़ता है, 1 घंटा छोड़ता है, कभी बोलता है हमारी मोटरें खराब हैं, कभी बोलता है कुछ खराब है। भाई 1 करोड़ 40 लाख रुपए खिपरों को मिलते हैं, कहाँ जा रहे हैं? चक्कर गए 1 घंटा मसला हल करता है, 1 घंटे के लिए पानी आता है, आधे घंटे के लिए आता है, लेकिन हफ्ते में 1 दिन आता है, वो भी रात को 4 से लेके 5 तक। रात को 4 बजे कौन उठ के पानी भरेगा? जो निकले और मौसम भी गर्म है, जो मेहरबानी होगी इंतजामिया से जो पानी का जो है अपना को बंदोबस्त किया जाए। पूछते हैं, कोई कहता मोटर जली हुई है, कोई बता क्या मसला बताता है। मेहरबानी होगी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।